अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम बैक टू OLS ऐं आवां हाज़िर अवां जी खिदमत में ग़ुलाम रज़ाक़ खुंबर। जीअं त असां गुज़िरियल वीडियो लेसन में हिकिड़ो डेटाबेस ठाहिणु सेखारियोसीं जंहिंजो नालो हुयो पॉइंट ऑफ सेल ऐं उन में हिकिड़ी असां टेबल ठाही हुईसीं प्रोडक्ट्स। सो माइक्रोसॉफ्ट SQL सर्वर में असांजियूं टेबल्स त ठहंदियूं आहिनि, पर उन टेबल्स ते वधीक कमु बि कयो वेंदो आहे जंहिंखे असां सॾींदा आहियूं क्यूरी। उहा क्यूरी जॾहिं असां तयारु कंदा आहियूं त उन क्यूरी में असां पंहिंजी पसंदि जे मुताबिक़, पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ डेटा खे डिस्प्ले करे सघूं था, उन जी रिज़ल्ट वठी सघूं था, टोटल करे सघूं था, कंहिं हिसाब जी जोड़ प्लस वंड ज़रब करे सघूं था। उहो सॼो हिसाबु थींदो आहे क्यूरी में। सो अॼु असांजो जेको लेसन आहे उहो आहे त असां हिकिड़ी नई क्यूरी ठाहींदासीं। ही आहे असांजी न्यू क्यूरी। हिन ते असां क्लिक कंदासीं या कंट्रोल N खे क्लिक कंदासीं त असांखे हिते क्यूरी जी हिकिड़ी विंडो ठही मिलंदी। सो असां हिन क्यूरी में अॼु हिकिड़ो क्लास इस्तेमालु कंदासीं वेयर, ऐं हिन में पिणु असां जेकी हिन टेबल प्रोडक्ट्स में कॉलम्स मौजूदु आहिनि, ही सभु सीरियल नंबर, डेटा ऑफ परचेस, सेल्स प्राइस, इहे सभु असां हिन में आणींदासीं ऐं पोइ हिननि ते कमु कंदासीं ऐं तारीख़ मुताबिक़, पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ कंहिं तारीख़ जी असां डेटा ॾिसणु चाहींदासीं। हिन तारीख़ ते असां छा ख़रीद कयो आहे, छा सेल कयो आहे। ठीकु। सो उन जे लाइ असां छा कंदासीं, स्टेटमेंट लिखंदासीं हिकिड़ो सिलेक्ट यानी उहे सिलेक्ट कंदो, जंहिंजी माना पाण ॿुधाए थी त सिलेक्ट करणु। सिलेक्ट कंदासीं छा, असां ही कॉलम सिलेक्ट कंदासीं हिन प्रोडक्ट्स टेबल मां। सिलेक्ट खां पोइ असां स्टार लिखंदासीं। स्टार जो मतिलबु आहे त सिलेक्ट कयो उहे सभु कॉलम जेकी उन टेबल में मौजूदु हुजनि। ठीकु। स्टार जो मतिलबु आहे उहे सभु कॉलम, ऐं उन खां पोइ असां एंटर करे ॾींदासीं फ्रॉम पाण ई ॿुधाए थो त माना कंहिंखां इहे कॉलम डिस्प्ले करणा आहिनि, कंहिंखां इहे कॉलम्स असांखे शो कराइणा आहिनि, जिन ते असांखे रिज़ल्ट्स तयारु करणियूं आहिनि। उहा असांजी टेबल आहे प्रोडक्ट्स। सो असां हिन प्रोडक्ट्स खे हिते लिखंदासीं प्रोडक्ट्स। ठीकु। हिनखे डबल क्लिक कयो या एंटर कयो त अची वेंदो। हाणे असां एग्ज़ीक्यूट कंदासीं या F5 खे प्रेस कंदासीं त असांखे उहे सभु कॉलम्स हिते ॾेखारींदो क्यूरी में, ऐं उन में जेकी एंट्रीज़ आहिनि उहे सभु। सो ही स्टार जो कमु आहे त सभु उहे कॉलम ॾेखारे, पर इन ते असां कमु नथा करे सघूं। अञा असां जॾहिं हिकु हिकु कॉलम हिन में लिखंदासीं तॾहिं असां हुन में को कमु करे सघूं था। सो असां हिते लिखंदासीं पहिरियों कॉलम कहिड़ो आहे, सीरियल नंबर। ॾिसो अची वियो ड्रॉप डाउन में। असां हिनखे डबल क्लिक कयूं या सिलेक्ट करे एंटर कयूं त अची वेंदो। हाणे एंटर कंदासीं नई लाइन ते अचण लाइ, पोइ कामा ॾींदासीं। कामा जो हिन में वॾो किरदारु आहे त असां जेको कॉलम लिखंदा आहियूं उन कॉलम खां पोइ असां कामा ॾींदा आहियूं। जे उन खां पोइ नथा ॾियूं त जेको ॿियो कॉलम लिखंदासीं त उन खां पहिरीं असां ॾींदासीं। सो सीरियल नंबर असां लिखियोसीं, ॿियो कॉलम आहे डेट ऑफ परचेज अची वियो। हाणे हिनखे असां रन करे ॾिसूं, एग्ज़ीक्यूट। ॾिसो असां ॿ कॉलम सिलेक्ट कया आहिनि हिन टेबल मां, त असांखे ॾेखारे थो सीरियल नंबर ऐं डेट ऑफ परचेज जेकी असां सिलेक्ट कया आहिनि। सो अहिड़े हिसाब सां वरी एंटर करे कामा ॾींदुसि ऐं टियों कॉलम लिखंदुसि प्रोडक्ट ID। सिलेक्ट करे एंटर कंदुसि, अची वेंदो। ऐं हा, यादि रहे त हीअ जेका असां कामा ॾियूं था, इहा कामा असां हिन कॉलम ख़तमु थियण खां पोइ ॾेई सघूं था, पोइ हीअ कामा न ईंदी। ठीकु। इन में को फ़र्क़ु न आहे त तव्हां हिते कामा हिते ॾियो उन कॉलम जी आख़िर में या कॉलम जी शुरूआति में, पर मां शुरू में ॾींदो आहियां छो जो मूंखे सहूलियत थींदी आहे सम्झण में त हिते मूं कामा ॾिनी आहे, हिते न ॾिनी आहे, का मिसिंग न थींदी। ठीकु। सो प्रोडक्ट ID बि अची वई। हाणे असां ॾींदासीं प्रोडक्ट जो नालो यानी प्रोडक्ट। इन खां पहिरीं मूं कामा न ॾिनी आहे, कामा न ॾियण जे करे असांखे ड्रॉप डाउन बि न ॾींदो ऐं उन में एरर ॾींदो। उन खां पोइ आहे असांजो परचेस प्राइस। कामा ॾियणु लाज़िम आहे, कामा न विसारींदा। हीअ अची वई असांजी परचेस प्राइस। उन खां पोइ वरी असां ॾींदासीं सेल्स प्राइस, ऐं उन खां पोइ असां हिनखे कंदासीं रन। सो व्यूअर्स, इन तरीक़े सां असां
सिलेक्ट कंदासीं उहे कॉलम्स जेकी असांजा हुन टेबल में मौजूदु हूंदा, कहिड़ी में प्रोडक्ट्स में जेकी बि कॉलम हुया उहे असां हीअं सिलेक्ट कयासीं। एग्जीक्यूट करण खां पोइ असांखे उहे सभु ॾेखारियईं। हाणे हीअ थी वियो असांजो जस्ट उन्हनि कॉलम्स खे हिते शो कराइणु। पर इन कॉलम ते असां हिकिड़ो अॼु कमु करणु चाहियूं था। हिकिड़ो क्लास मां इस्तेमालु कंदुसि हिन फ्रॉम प्रोडक्ट्स खां बाद में वेयर जो। वेयर जो मतिलबु आहे जिते। ठीकु, हाणे वेयर पाण ई ॿुधाए थो त माना किथां तव्हां कहिड़ी रिज़ल्ट था चाहियो। मां अॼु चाहींदुसि त मां हिन तारीख़ जे मुताबिक़ मां ॾिसणु थो चाहियां त फलाणी तारीख़ ते मूं केतिरो कुझु वरितो आहे या कहिड़ा आइटम्स मूं वटि प्रोडक्ट्स मौजूदु आहिनि। हुन लाइ मां छा कंदुसि, वेयर यूज़ करे पोइ डेट ते मां कमु करणु थो चाहियां। हिन ते त इन कॉलम जो नालो ॾींदुसि डेट ऑफ परचेज। हिते कामा ॾियण जी असांखे ज़रूरत न आहे। डेट ऑफ परचेज असांजो जॾहिं अची वियो त उन खां पोइ मां ॾींदुसि इक्वल जी निशानी यानी बराबरि। उन खां पोइ ॾींदुसि सिंगल कोट, हिनखे चइबो आहे सिंगल कोट। सो मां हिते सिंगल कोट ॾींदुसि। उन सिंगल कोट जे विच में मां तारीख़ ॾींदुसि त मूंखे हिन तारीख़ ते ॾेखार त इन तारीख़ ते केतिरी प्रोडक्ट्स वरितल या सेल थियल आहिनि। सो मां तारीख़ ॾियणु थो चाहियां 2020/1/23 ॾींदुसि। इन कोड्स जे विच में 2020/1/2 एग्जीक्यूट कंदुसि F5 खे प्रेस करे त मूंखे ॾिसो इन ई तारीख़ ते ॾेखारियईं सिर्फ़ु 2 एंट्रीज़। त इन तारीख़ ते ही तव्हांजूं 2 एंट्रीज़ आहिनि। सो अहिड़े हिसाब सां वरी जेकॾहिं असां तारीख़ का ॿी ॾियूं, ठीकु, का ॿी ॾियूं त असांखे वरी उनजो ॾेखारींदो 2020/1 ऐं फॉर सपोज़ ॾियूं था 5। ॾिसूं 5 ते का बि प्रोडक्ट कोन्हे। मां फ़िलहालु ॾिसणु थो चाहियां तारीख़, त मथे खे मां सिलेक्ट करे हेसि ताईं पोइ एग्जीक्यूट कंदुसि। मूंखे सभु ॾेखारियईं, छो जो हिन खे असां हिन में रन में न आंदोसीं, सिर्फ़ु मथनि ते असरु थियो जेकी सिलेक्ट कयासीं। हाणे मां ॾिसणु थो चाहियां त 10 तारीख़ ते कहिड़ी प्रोडक्ट्स आहिनि। हे 10 ॾींदुसि, ठीकु। F5 खे प्रेस कंदुसि त 10 तारीख़ वारी प्रोडक्ट्स मूंखे ॾेखारियईं। सो अहिड़े हिसाब सां असां इक्वल खे ॾेई करे, यानी इक्वल ॿुधाए थो त मां इन तारीख़ ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन ई तारीख़ ते जेकी बि एंट्रीज़ आहिनि उहे असांखे ॾेखारियो। पर मां चाहियां थो त इन तारीख़ खां मथे जेका हुजे, छा हुजे, इन तारीख़ खां पोइ यानी 10 तारीख़ खां पोइ असां जेका एंट्रीज़ कयूं उहे ॾेखारे, ख़रीदारी कई आहे उहा ॾेखारे। एग्जीक्यूट कंदासीं ऐं हीअ जेका आहे निशानी इहा आहे ग्रेटर देन, यानी खां वधीक। इहा पाण ई ॿुधाए थी त माना छा खां वधीक हुजे, 10 तारीख़ खां, पहिरियों महीनो 10 तारीख़ खां मथे हुजे त उहो ॾेखार। सो पहिरीं तारीख़ पहिरियों महीनो 15 तारीख़ ते ही प्रोडक्ट वरितल आहे ऐं ॿियो महीनो 1 तारीख़, टियों महीनो 5 तारीख़। सो असांखे ॿुधाए थो त 10 तारीख़ खां जेको मथे हुजे। हाणे अचो असां जेकॾहिं हिते ॾियूं 1 तारीख़ खां मथे ॾेखार, यानी पहिरीं न ॾेखारींदो हुन में, हिते पहिरीं खां जेके मथे हूंदे उहे ॾेखारींदो। सो हीअ ॾेखारियईं 1 महीने जी 1 तारीख़ खां पोइ हुजे। सो हीअ आहे पहिरियों महीनो 2 तारीख़, पहिरियों महीनो 2 तारीख़, पहिरियों महीनो 10 तारीख़, पहिरियों महीनो 15 तारीख़, ॿियो महीनो 1 तारीख़ ऐं टियों महीनो 5 तारीख़, यानी इन खां पोइ ॾेखारियईं। ऐं जेकॾहिं मां हिते लिखां ऑपरेटर ॿियो ॾियां लेस देन माना खां घटि हुजे। छा खां घटि हुजे, हिन 1 तारीख़ 1 महीने 2020 खां जेकॾहिं का घटि असांजी परचेसिंग इन तारीख़ खां अॻु में का परचेसिंग आहे त उहा ॾेखारियो। एग्जीक्यूट कंदुसि, चए थो का बि न आहे। पर जेकॾहिं मां हिते कयां 5, चए थो 5 खां अॻु में जेका हुजे उहा ॾेखारियो त ॾेखारींदो जेका उन खां पहिरीं हुजे। सो हीअ फंक्शन आहे ग्रेटर देन एंड लेस देन ऑपरेटर जो। ऐं इक्वल जो फंक्शन बि अवां ॾिठो त इन तारीख़ ते सिर्फ़ु उहा एंट्री ॾेखारे, इन ते का बि कोन्हे, जेका हूंदी त सो ॾेखारींदो। ऐं हाणे असां 2 ऑपरेटर गॾु इस्तेमालु कंदासीं। हिकिड़ो ग्रेटर देन यानी खां मथे हुजे, छा खां मथे हुजे, 5 खां मथे हुजे उहो ॾेखार, ऐं ॿियो इक्वल टू यानी 5 वारो बि ॾेखार। हाणे जेको ग्रेटर देन हुयो ॾिसो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको 5 खां मथे आहिनि उहे पियो ॾेखारे हिते एंट्रीज़। पर जेकॾहिं मां इन जे आॾो इक्वल टू जी निशानी ॾींदुसि त
जेका उन तारीख़ ते 5 ते जेका एंट्री हूंदी उहा बि ॾेखारींदो। सो हिते 5 ते अहिड़ी का बि कोन्हे। मां हिते 2 तारीख़ थो ॾियां, मिसाल तौरु जेकॾहिं 2 ते हूंदी त ॾेखारींदो त 2 ते बि एंट्री आहे, पर इन 2 खां अॻु में जेका आहे उहा असांखे न ॾेखारींदो। सिर्फ़ु 2 वारी एंट्री ॾेखारींदो, 2 तारीख़ वारी ऐं 2 खां मथे वारी। सो अहिड़ी तरह सां वरी जेकॾहिं असां हिन खे लेस देन कयूं, ग्रेटर देन खे हटाए करे ऐं इक्वल टू ॾियूं त इहो ॿुधाईंदो त जेकॾहिं 2 ते का परचेज़िंग आहे त उहा बि ॾेखारियो, या 2 खां अॻु में का परचेज़िंग आहे त उहा बि ॾेखारियो। ॾिसो ही 2 वारी ॾेखारे थो। हाणे मां जेकॾहिं हिते तारीख़ ॾियां, मिसाल 10, त ॿुधाईंदो त 10 ते बि हिकिड़ी तव्हांजी परचेज़िंग आहे, छो जो इक्वल असां ॾिनी आहे हिन में, त 10 वारो बि ॾेखार, ऐं 10 खां अॻु वारो बि ॿुधाए जेको हुन खां घटि तारीख़ वारो हुजे, लेस देन माना खां घटि हुजे, यानी 10 खां घटि जेकी बि हुजनि उहे बि ॾेखार, पोइ चाहे साल कहिड़ो बि हुजे पर हुन खां घटि वेंदो। सो हिननि ऑपरेटर्स जो इहो फंक्शन आहे। ऐं मां हिकिड़ी ॿियो बि हिते इस्तेमालु कंदुसि स्टेटमेंट, उहो हूंदो बिटवीन। इन जे आॾो ई बसि डेटा परचेस खां पोइ लिखंदुसि बिटवीन माना 2 तारीख़ुनि जे विच में जेका बि तारीख़ ॾियूं त उहो असांखे ॾेखारे त हिते हीअ आहे। फॉर सपोज़ मां ॾियां थो सिंगल कोट्स में 2020 पहिरियों महीनो 5 तारीख़, उन खां पोइ मां ॾींदुसि एंड स्टेटमेंट। एंड ॾेई करे पोइ वरी मां सिंगल कोट में हिकिड़ी तारीख़ ॾींदुसि, त मां चाहियां थो त हिन तारीख़ ताईं मूंखे ॾेखारियो 2 महीने ताईं, ॿियो महीनो 15 तारीख़ ताईं मूंखे ॾेखारियो त इन जे विच में छा छा वरितल आहे। 2020 पहिरियों महीनो 5 तारीख़ खां 20 ते, 2020 ॿियो महीनो 15 तारीख़ ताईं जेका बि असांजी परचेज़िंग आहे उहा ॾेखारियो। त असांखे ॾेखारे थो त माना पहिरें महीने जी 10 तारीख़ ते तव्हां हिकिड़ी हीअ ख़रीदारी कई आहे, वरी 15 ते हीअ कई अथव, ऐं ॿिए महीने जी 1 तारीख़ ते हीअ कई अथव, यानी 15 ताईं का एंट्री न आहे। जेकॾहिं मां हिन खे कयां 3 महीने जी 15 तारीख़ ताईं ॾेखारियो, एग्ज़ीक्यूट कंदुसि त असांखे ॾेखारींदो 3 महीने जी 5 तारीख़ जी बि एंट्री मौजूदु आहे। जेकॾहिं 15 ताईं का एंट्री हूंदी त उहा बि ॾेखारींदो। फ़िलहालु एस ताईं एंट्रीज़ आहिनि, जंहिं करे इहो एतिरो ई ॾेखारे पियो। अहिड़े हिसाब सां वरी मां जेकॾहिं हितां चेंज कयां, ॿियो महीनो ॾियां, एग्ज़ीक्यूट कयां, त 2 महीने जी 5 तारीख़ खां पोइ जेके एंट्रियूं आहिनि, यानी उन खां वठी 5 तारीख़ खां वठी उहो ॾेखारींदो। पर जेकॾहिं मां हिते कयां 1, ॿियो महीनो 1 तारीख़ में 3 महीने 15 तारीख़ ताईं मूंखे ॾेखारियो, त 2 महीने जी 1 तारीख़ खां वेंदे 3 महीने जी 5 तारीख़ ताईं ॾेखारे पियो डेटा। सो व्यूअर्स, अहिड़े हिसाब सां असां तारीख़ुनि जे विच में डेटा पंहिंजी हिते वठी सघूं था। हाणे मां 1 महीने खां वठी कयां थो, मूंखे ॾेखारींदो, ऐं डिस्प्ले मां वरी बि 1 महीने जी थो करणु चाहियां, 1 महीने जी 31 तारीख़ ताईं, त मूंखे ख़बर पए त 31 तारीख़ ताईं मूं छा छा वरितो आहे। सो 1 महीने जी 2 तारीख़, 2 तारीख़ 1 जी 10 तारीख़, 1 जी 15 तारीख़। सो व्यूअर्स, ही हुयो असांजो वेयर क्लास जो इस्तेमालु ऐं बिटवीन स्टेटमेंट जो, एंड जो। त 2 तारीख़ुनि जे विच में, या उन तारीख़ ते, या उन तारीख़ खां घटि, या उन तारीख़ खां मथे जेकॾहिं का तारीख़ में असां चाहियूं था त उहा डेटा असांखे ॾेखारे, त उनजे लाइ असां वेयर क्लास जो इस्तेमालु कयो आहे हिते। सो असांजा ईंदड़ वीडियो ॾिसणु न विसारींदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।